बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से अगर तहांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 15 दर्जे 7 मां जंहिंजो उनवान आहे इल्म तबैयात जी अहमियत। पहिरें इन सबक जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ धरती माना ज़मीन, लफ़्ज़ काइनात माना जहान, लफ़्ज़ अकीचार माना घणाई, लफ़्ज़ गिरह माना सयारो, लफ़्ज़ तरक्की पज़ीर माना तरक्की कंदड़, लफ़्ज़ खोजना माना ॻोल्हण, लफ़्ज़ दाइमी माना हमेशा वारी, लफ़्ज़ साबित थियो माना ज़ाहिर थियो। वो लफ़्ज़ आहे हू बहू माना उन वांगुर या उन जहिड़ो। वो लफ़्ज़ आहे मूज़ी माना तकलीफ़ ॾींदड़ या ख़राब। वो लफ़्ज़ आहे मवरसे माना अबन ॾाॾनि खां मिलियल। लफ़्ज़ आहे फितरत माना कुदरत जो रखियल सिस्टम। वो लफ़्ज़ आहे क़ाइदा माना कानून, लफ़्ज़ जोड़िया माना ठाहिया, लफ़्ज़ ॾूराहन माना परे। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़ सवाल नंबर पहिरियों, फ़िज़िक्स कहिड़ी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे? जवाब, फ़िज़िक्स यूनानी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे ऐं ही लफ़्ज़ फ़िज़िको मां वरितल आहे। बे सवाल नंबर ॿियो, फ़िज़िक्स छाखे थो चइजे? जवाब, फ़िज़िक्स जी माना आहे फितरत सां लाॻापियल उहा साइंस जेका मादे ऐं तवानाईअ जी गॾियल अमल बाबति ॼाण ॾे। तवानाई दाइमी आहे जंहिंजी हिकु सूरत तब्दील थींदी त उहा ॿी सूरत में ज़ाहिर थींदी। जीम सवाल नंबर टियों, इल्म तबैयात खे केतिरनि शाख़नि में विरहायो वियो आहे? जवाब, इल्म तबैयात खे केतिरनि ई शाख़ुनि में विरहायो वियो आहे जिन मां कुझु ही आहिनि: हरकी, बरकी, मक़नातीसी, नहरी, एटमी ऐं फ़ल्कियाती। दाल सवाल नंबर चौथों, इल्म तबैयात लाइ कहिड़नि मशहूर मुसलमान साइंसदाननि जूं ख़िदमतूं ॻणप जोॻियूं आहिनि? जवाब, इल्म तबैयात लाइ मशहूर मुसलमान साइंसदाननि में डॉक्टर अब्दुल सलाम अलकंदी, अबू रेहान अल बेरूनी ऐं डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान जूं ख़िदमतूं ॻणप जोॻियूं आहिनि। हे सवाल नंबर पंजों, इल्म तबई जो ज़िंदगीअ सां कहिड़ो वास्तो आहे? जवाब, इल्म तबई जो ज़िंदगीअ सां गहरो वास्तो आहे। ॻरा जिस्म हिकु हंध खां ॿिए हंध खॼनि था। तेज़ रफ़्तार बुलेट ट्रेनूं हलायूं वञनि थियूं। रेडियाई लहरूं टेली मवासिलात ज़रिए दुनिया में थींदड़ प्रोग्राम, तक़रीरूं, मुबाहिसा ऐं मैचूं वग़ैरह असीं हू बहू ॾिसी सघूं था। उहो सभु इल्म तबई जे करे मुमकिन थी सघियो आहे। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि काइनात, अकीचार, दाइमी, खोजना,
मवरसे। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं, इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे काइनात माना जहान। जुमिलो लिखंदासीं, ही काइनात तमामु वसी आहे। पोइ लफ़्ज़ आहे अकीचार माना घणाई। जुमिलो लिखंदासीं, हिन काइनात में अकीचार गिरह आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे दाइमी माना हमेशा वारी। जुमिलो लिखंदासीं, आख़िरत दाइमी जॻह आहे। पोइ लफ़्ज़ आहे खोजना माना ॻोल्हणु। जुमिलो लिखंदासीं, साइंस जे ज़रिए खोजना हली रही आहे। लफ़्ज़ आहे मवरसे माना अबनि ॾाॾनि खां मिलियल। जुमिलो लिखंदासीं, के बीमारियूं मवरसे हूंदियूं आहिनि। नंबर 3, हेठि ॾिनल ख़ाली जायुनि में मुनासिब लफ़्ज़ ॻोल्हे लिखो। जी दोस्तों, हाणे ख़ाल आहिनि, इन्हनि खे भरींदासीं। अलिफ़, धरतीअ जो गोलो काइनात जो ख़ाल एको आहे, तमामु वॾो, विचोलो, नंढिड़ो। ख़ाल में लिखंदासीं नंढिड़ो। बे, ख़ाल नंबर 2, फिज़िक्स ख़ाल ॿोलीअ जे लफ़्ज़ फिज़िको मां वरितल आहे, अंग्रेज़ी, यूनानी, अरबी। ख़ाल में लिखंदासीं यूनानी। जीम, पाकिस्तान जे नामियारे साइंसदान ख़ाल खे नोबल इनाम सां नवाज़ियो वियो, डॉक्टर अब्दुल सलाम, डॉक्टर अब्दुल क़दीर, डॉक्टर समर मुबारक। ख़ाल में लिखंदासीं डॉक्टर अब्दुल सलाम।